अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवाया सारा सुमरो ऐं मूंसां इन बुलेटिन में साथ ॾींदो सरदार लाखो। सभ खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। पाक अफ़गान सरहद ते सिक्योरिटी फोर्सेस जी कार्रवाई, 15 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि सां विढ़ंदे 5 जवान भी शहीद। ISPR मुताबिक़ 24 ऐं 25 अक्टूबर ते ॿिनि वॾनि दहशतगर्द गिरोहनि पाक अफ़गान सरहद पार करण जी कोशिश कई। ख़ारजी गिरोहनि जे शकी चुरपुर ते नज़र रखी वई। सिक्योरिटी फोर्सेस जे बरवक़्त एसराए ते कार्रवाई दौरान 15 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि सां विढ़ंदे 5 बहादुर जवान शहादत माणी। मारिजी वियल दहशतगर्दनि में 4 आपघाती बमबार भी शामिल आहिनि। वज़ीर आज़म पारां सॼे मुल्क में घरेलू सार्फिन लाइ गैस कनेक्शन खोलण जो ऐलान। शहबाज शरीफ़ चयो आहे त घरेलू सार्फिन लाइ गैस कनेक्शन खोलण जो फ़ैसिलो कयो आहे। आवाम जो पुराणो मुतालबो पूरो करे छॾियो। इस्लामाबाद में RLN जी तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वधीक चयो आहे त मुल्क खे तरक़ीअ जे रस्ते ते गामज़न करणो आहे। हुकूमत मुल्क खे ऊंधाइनि मां कढण लाइ ख़ुसूसी क़दम खंया आहिनि। पीपल्स पार्टी आज़ाद कश्मीर में हुकूमत ठाहिण लाइ सरगर्म। सदर आसिफ अली ज़रदारी जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां राब्तो। आज़ाद कश्मीर में इन हाउस तब्दीली ऐं हुकूमत ठाहिण बाबति फ़ैसिले खां आगाही। वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर मामलनि लाइ जोड़ियल कमेटी खे पीपल्स पार्टी सां ॻाल्हियुनि जो टास्क ॾेई छॾियो। हुकूमती कमेटी में एहसन इक़बाल, राणा सनाउल्लाह ऐं अमीर मक़ाम शामिल। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म चौधरी अनवारुल हक़ पारां ईंदड़ 48 कलाकनि में इस्तीफ़ा ॾियण जो इम्कान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी जाती आमरा में नवाज़ लीग सरबराह नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात। अफ़गानिस्तान सां ॻाल्हियुनि समेत मुल्क जे सियासी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। मुलाक़ात में आज़ाद कश्मीर जे सियासी सूरतहाल ते पिणु ॻाल्हि ॿोल। ज़रियनि मूजिबि शहबाज शरीफ़ आज़ाद कश्मीर जे मामलनि लाइ क़ाइम कमेटी खे पीपल्स पार्टी सां ॻाल्हियुनि जो टास्क ॾेई छॾियो आहे। कमेटी में एहसन इक़बाल, राणा सनाउल्लाह ऐं अमीर मक़ाम शामिल आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सुभाणे सऊदी अरब रवानो थींदो। शहबाज शरीफ़ वली अहद जी दावत ते 29 अक्टूबर ताईं सऊदी अरब जो दौरो कंदो। परॾेही खाते जे तर्जुमान जो चवणु आहे त वज़ीर आज़म सां गॾु नायब वज़ीर आज़म ऐं काबीना जा सीनियर मेंबर गॾु हूंदा। शहबाज शरीफ़ फ्यूचर इन्वेस्टमेंट जी इजलास में शरीक थींदो। थाईलैंड ऐं कंबोडिया विच में जंगबंदी मुआहिदो थी वियो। कोलालमपुर में थियल तक़रीब में अमरीकी सदर ऐं मलेशिया जो वज़ीर आज़म शरीक। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त कंबोडिया ऐं थाईलैंड विच में जंगबंदी ऐं अमन मुआहिदे जारियत जो मुज़ाहिरो आहे। तारीख़ी मुआहिदे सां जंग जो ख़ात्मो ईंदो ऐं अमन थींदो। सॼे दुनिया में अमन चाहियां थो। तक़रीब खे ख़िताब कंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त हिन वक़्त ताईं 8 जंगियूं रोकरायूं आहिनि। पाकिस्तान ऐं भारत विच में जंग मुंहुं रोकराई। असां जंगियूं न पर वापार चाहियूं था। पाकिस्तान जो वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल अज़ीम माण्हू आहिनि। पंजाब में फ़िज़ाई गदलाण शिदत अख्तियार करे वई। लाहौर, गुजरांवाला, फैसलाबाद ऐं ॿिया शहर गदलाण जी लपेट में साह खणणु मुश्किल बणिजी वियो। माहिरनि पारां शहरनि खे मास्क जे इस्तेमाल ऐं एहतियात जो मशवरो। सिंध में डेंगी वायरस तेज़ी सां फैलजण लॻो। सूबे में 1 महीने दौरान डेंगी वायरस जा 439 केस रिपोर्ट। सिंध में हलंदड़ साल डेंगी वायरस में मुब्तला मरीज़नि जो अंग 1083 ताईं पहुची वियो। हैदराबाद में डेंगी सबब लतीफ़ाबाद वासी नौजवान आसिम में फौत। सिहत वारी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचो जो चवणु आहे त डेंगी सबब कराची डिवीज़न सभ खां वधीक मुतासिर थियो आहे, जिते 188 केस रिपोर्ट थी चुका आहिनि। हैदराबाद डिवीज़न में 154, मीरपुर ख़ास डिवीज़न में 83, सखर डिवीज़न में 10, शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में 3 ऐं लाड़कानी डिवीज़न में डेंगी वायरस जो 1 केस रिपोर्ट थियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में औरत समेत 2 ॼणा क़तल। कंदकोट फैज जवाबदार कारे इल्ज़ाम हेठि घरवारी खे क़तल करे छॾियो। ॻोठ पनाह खोसो में औरत फरज़ाना बुरडो पिस्टल जो फायर करे बेदर्दी सां क़तल। जवाबदार फरार। ॻोठ के वेझो दुरनि में ज़मीन जी तकरार तां जेड़े में 1 ॼणो मारिजी वियो। ॻोठ दुर मोहम्मद चाचड़ में चाचड़ बरादरी जे दुरनि में जेड़ो। न्यास चाचड़ मौके ते ही क़तल। बख्शापुर में दाड़ियलनि हिंदू मुगवी जी तशद्दुद वारी वीडियो वायरल करे छॾी। वीडियो में मुगवी नंदलाल खे बाज़ियाबी लाइ मिंथू कंदे ॾिसी सघिजे थो। दाड़ियल मुगवी नंदलाल मथां वहशाणो तशद्दुद बि कंदा रहिया। मुगवी जे वारसनि पारां IG सिंध समेत ॿियनि आला अख़्तियारनि खे नोटिस वठण जी अपील। सखर में घर मां नौजवान जो गलो कपियल लाश मिलियो। नुमाइश वारे इलाइक़े में घर मां हथायल लाश जी 45 वरनि जी अली नवाज़ उर्फ डोलण फ़कीर तौर सुञाणप। लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल। पुलिस जांच शुरू करे छॾी।
सनवे जो नींगर टैंकर हेठां अची चिपाइजी फौत। ॻोठ जादू जोगियाड़ी में हादसे सबब 11 वरनि जो हबीबुल्ला फौत थी वियो। अस्पताल में जरूरी कार्रवाई बाद नींगर जो लाश वारसन हवाले। हैदराबाद वेझो मुबैना पुलिस मुकाबले में एक ॾोहारी के मारण की दावा। हटड़ी बाईपास वटि मुबैना पुलिस मुकाबले में फरीद पुत्र सोहबत चांग मारिजी वियो। पुलिस जो चवण आहे त मारिजी वियल ॾोहारी मथां केतिरा ई केस दाख़िल आहिनि। कंडियार में नौजवान रांदि कंदे फौत थी वियो। ॻोठ सालिया राजपुर में वॉलीबॉल रांदि दौरान नौजवान तनवीर मला ओचितो बेहोश थी वियो। अस्पताल में डॉक्टरनि फौत थियण जी तस्दीक कई। नौजवान जो लाश घर पहुचण ते कोरम। खिप्रा में पीरसन गुरबत खां तंग अची आपघात करे छॾियो। 70 वरियनि जी चेतन मेघवाड़ गुरबत सबब फाहो खाई ज़िंदगीअ जो अंत आंदो। वारसनि जो चवण आहे त चेतन केतिरे ई अरसे खां मौची जो कमु कंदो ऐं बेरोज़गारी सबब परेशान बि रहंदो हो। अॼु हुन अहिड़ो कदम खंयो आहे।